रहीम अस्सलाम वालेकुम दोस्तों सरसाबिर ऑनलाइन स्कूल में भली कार। अॼु असां सिखंदासीं माइक्रोस्कोप बाबति। उहो औज़ार जेको असांखे नंढी दुनिया जा राज़ ॾेखारे थो। माइक्रोस्कोप हिकु साइंसी औज़ार आहे जेको असांखे तमामु नंढियूं शयूं ॾिसण में मदद करे थो। उहे शयूं जिन खे असीं खुलियल अख सां नथा ॾिसी सघूं उन्हनि शयुनि खे असां माइक्रोस्कोप जी मदद सां ॾिसी सघूं था। खूर्दबीनी यानी माइक्रोस्कोप आम खूर्दबीनी जा मुख़्तलिफ़ हिसा उन्हनि जा कम जेके आहिनि उहे असां हिन में सिखंदासीं। उन खां पोइ खूर्दबीनी जे वसीले मुख़्तलिफ़ शयुनि जा जीव घरड़ा जाचे असां मालूम कंदासीं। जीव घरड़े बाबति तहक़ीक़ करणु छा तव्हांखे के बि 5 खूर्दबीनी जानदार ॿुधाए सघंदा त उहे खूर्दबीनी जानदार आहिनि। मिसाल तौर ते वायरस, बैक्टीरिया, एमोबिया, पैरामीशियम ऐं डियोगिलिन। जीव घरड़ा सेल्स निहायती बारीक थींदा आहिनि जिन खे फ़क़ति खूर्दबीनी जी मदद सां ॾिसी सघिबो आहे। छा तव्हां मालूम करणु चाहींदा त घरड़े जे अंदरि छा हूंदो आहे? हिन लाइ असां पहिरियां इहो मालूम कंदासीं त खूर्दबीनी जा अहम हिसा कहिड़ा कहिड़ा आहिनि। प्यारा दोस्तों, हाणे असां सिखंदासीं खूर्दबीनी बाबति, खूर्दबीनी ऐं उन जा अहम हिसा ऐं उन्हनि जो कहिड़ो कहिड़ो कमु आहे। त खूर्दबीनी जो बिल्कुलु मथियों हिसो जेको हूंदो आहे उहो खूर्दबीनी जो ड्रिघो ऐं मुख्य ट्यूब जेको हूंदो आहे जेको ॾिसण वारे हिसे खां ऑब्जेक्टिव ताईं ड्रिघो हूंदो आहे। उन खां पोइ जेको आहे उहो आहे नोज़ पीस। नोज़ पीस जेको आहे उन में हिकिड़ी गोल प्लेट लॻल हूंदी आहे, उनखे फेराईंदो आहे जंहिंमें जिस्म खे ॾिसण लाइ मुख़्तलिफ़ लेंस रखियल हूंदा आहिनि। जंहिं लेंस सां असां केतिरो उनखे ज़ूम करे ॾिसूं था उहो लेंस जेको आहे उन स्लाइड जा मथां रखी करे असां उन जेको जीव घरड़ो हूंदो आहे उनखे असां ॾिसंदा आहियूं। उन खां पोइ आहे ॾिसण वारो हिसो आई पीस जंहिंमें लेंस रखियल हूंदो आहे। हिन में ॾिसण वारे खे शइ जो वॾो अक्स नज़र ईंदो आहे। उन खां पोइ खूर्दबीनी जी ॿांह या झल आहे। घरड़े खूर्दबीनीअ खे उहा झले बीहंदी आहे। उन खां पोइ ॾिसंदासीं त असां वटि स्टेज ते खूर्दबीनीअ में ॾिसण लाइ स्लाइड रखण जे कमु अचे थी। स्टेज ते जेके बि स्लाइडूं हूंदियूं आहिनि जंहिं बि जानदार जूं माइक्रो ऑर्गेनिज़म जो असांखे सेट करणु पवंदी उहे स्लाइडूं उन जे असां नोज़ पीस जे हेठां रखंदा आहियूं। जिस्म जे मुशाहिदे वारो लेंस मुशाहिदे हेठि आयल जिस्म तां मोट खाधल रोशनी हासिल करे उन जो वॾो थियल अक्स ठाहे थो जेको अख वारे तरफ़ रखियल लेंस जी मदद सां ॾिसी सघिजे थो। उन खां पोइ हूंदी आहे स्टेज। स्टेज ते मौजूदु क्लिपूं लॻल हूंदियूं आहिनि जेके स्लाइड खे हिकु जाइ ते क़ाबू झले बीहण में मदद कंदियूं आहिनि। पर्दो जिस्म खे ॾिसण वारे लेंस में दाख़िल थींदड़ रोशनीअ खे ज़ाब्ते में रखे थो ऐं उन्हनि क्लिपुनि जे हेठों हिकिड़े क़िस्म जो पर्दो हूंदो आहे जेको हेठां खां रोशनी हूंदी आहे उनखे ज़ाब्ते में रखंदो आहे। उन खां पोइ साइड में असां ॾिसंदासीं ॿांह वारी साइड खां त उन में एडजस्टमेंट वारा गोला हूंदा आहिनि जंहिंखे नोब्स चइबो आहे जेके मुख़्तलिफ़ ऑब्जेक्टिव लेंस जी मदद सां खूर्दबीनीअ खे फोकस कंदा आहिनि। यानी फोकस करण जे लाइ उन असां एडजस्टमेंट वारे गोले खे जेको आहे असां इस्तेमालु कंदा आहियूं। उन खां पोइ हूंदी आहे उन जो पाव या बेस जेका हुआ पायो या बेस जेका हुआ खूर्दबीनीअ खे हिकु हंधि बीहारण में मदद करे थो। तस्वीर ते तव्हां गौर कंदव त स्टेज जे बिल्कुलु हेठियां जेको आहे त रोशनीअ जो हिकिड़ो ज़रियो हूंदो आहे जंहिंमां रोशनी हासिल थींदी आहे ऐं उन रोशनीअ जी मदद सां असां स्लाइड में जेका शइ रखियल हूंदी आहे उनखे असां फोकस करे सुठे नमूने सां ॾिसी सघंदा आहियूं। अहिड़ी तरह प्यारा दोस्तों अॼु जो असांजो लेसन जेको आहे उहो मुकमल थियो। अगरि वीडियो पसंदि आई हुजे त उनखे सब्सक्राइब, लाइक ऐं शेयर ज़रूरु कंदा।